अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल शम्सा ज़ियाअन वल क़मरा नूरा अस्सलातु वस्सलामु मन अरसलहु लिल खल्क़ि बशीरन व नज़ीरा व आलिहि अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुम रिज्सा व ताहरहुम तत्हीरा। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद व फ़ुरक़ानिहिल हमीद व क़ौलिहिल हक़ व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नका ला तहदी मन अहबब्ता वलाकिन्नल्लाह यहदी मन यशाअ। मरहूम मक़बूल लियाक़त अली अइम्मा हाज़िरीन जबरुद्दीन शोहदा मिल्लत इन्हनि बुलंदीअ दर्जात लाइ सूरह फातिहा जी तिलावत फरमाईंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद दुरूद इरशाद मोहम्मद माले करोड़ी रहलत जो गुजरियो शहादत जो गुजरियो मोमिने कुरैश सैयद बंदा अबू आइमा जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम। गुफ्तगू जो महवर है मरकज़ जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम की ज़ात रहंदी तव्हांजी तवज्जो जो तालिब है। इन्नका ला तहदी मन अहबब्ता उनखे हिदायत न मिलंदी जंहिंखे तूं चाहीं वलाकिन्नल्लाह यहदी मन यशाअ हिदायत उनखे मिलंदी जंहिंखे मां चाहियां। इन्ही आयत जा चार मफ़हूम चार तफ़सीरूं आहिनि चार क़िस्मनि जी इन्ही आयत जे सिलसिले में तशरीह है। सब खां पहिरीं याद इन्नका ला तहदी मन अहबब्ता तूं त चाहीं थो त सभु हिदायत पाइनि सभु मुसलमान थी वञनि सभु कलमो पढ़नि छो इन्ही जे करे जो तूं इन्हनि ते हरीस हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफ़ रहीम सूरह तौबा। तूं इन्हनि ते हरीस आहीं ऐं मोमिननि जे लाइ रऊफ़ ऐं रहीम आहीं। हरीस जो मतिलबु आहे हिर्स करण वारो ऐं हिर्स करण वारे खे तव्हां जेतिरो ॾींदो जो तो अञा अचे उहो इहो अलॻि आहे त कंहिंखे कंहिंजो हिर्स आहे। कंहिंखे पैसनि जो हिर्स लखे मिलनिसि त किरोड़े अचनि करोड़ मिलनिसि त अरब अचनि अरब मिलनिसि त खरब अचनि एसी ताईं पूरी न थींदसि जेसी ताईं पूरियो न वञसि। लिहाज़ा इन्ही के पैसे जो हिर्स जंहिंखे ॿनी जो हिर्स 1000 एकड़ हूंदुसि अगर 20 एकड़ आसपास में के ॿिए जा हूंदा त इहे निगाह में हूंदुसि त इहे बि मां वठां। बनी जो हिर्स तो उन्ही के यानी जेतिरी बनी ॾी सघां घर असांजी सिंध में हिकु ज़मीनदार आहे जंहिंजी बनी जी ख़बर सिंधियुनि खे कान्हे पर हुनखे बनी जो शौक़ु ऐं हिर्स एॾो आहे जंहिं पासे दौरे ते बीठो हो जेतिरी बनी वणंदी चवंदो इहा कयो मुंहिंजे पुट जे नाले ते तव्हां सम्झंदो पुट घणा हुयसि पर पुट बि हिकिड़ो हो। हुनखे शौक़ु बनी मुझे नबी के हिर्सो हिदायत मुझे नबी के हिर्सो हिदायत जो 1000 मुसलमान ध्यान लख थियन लख मुसलमान ध्यान किरोड़े थियन। दलील कहिड़ी है दलील है जंहिंखे बनी जो हिर्सो हूंदो 100 एकड़ वठी छॾींदो भली उन्ही में 3 एकड़ कलर
थी आए ये अज ना तो सुभाणे बनी ठही पवंदी बनी हाराईंदी थोड़े फसल न कई तो वण पोखे न भला वण न कई तो मच्छी जा तला न तो पई हूंदी बनी हाराईंदी थोड़ी 70 एकड़ ते कम जान उन्हनि जे करे 30 एकड़ कलर वाला वठी छड़ी ईअं ई आहे मुंहिंजो नबी वियो कलमा पढ़ाईंदो ही मुनाफ़िक़ कलर बजर न हुआ त छा रब फरमाए थो ही कूड़ा थियनि हिन जे अंदर में ईमान दाख़िल न थियो आहे मां गवाही ॾियां थो तूं अल्लाह जो रसूल आहीं ही कूड़ा थियनि मगर पोइ उन्हनि जो कलमो क़बूल करे उन्हनि खे मस्जिद में विहाई ही न सही हिननि जी औलाद सुधरी पवंदी ही बने उबे जो पुट मोमिन थियो यज़ीद जे पुट यज़ीद ते लानत कई लिहाज़ा मुंहिंजो नबी हरीस आहे तहां ते हूद चाहे तो सब मुसलमान थी वञनि मगर सब न थींदा उहे थींदा जेके मुंहिंजे हबीब खे चाहिनि हिकु मफ़हूम हिन जो इहो आहे हिकु मफ़हूम हिन जो ही आहे हिदायत जा ॿ क़िस्म हिकु हिदायत आहे हिदायत आहे सिरात इला दूर प्रवाह जरो मोहम्मद दग ॾेखार एक हिदायत आहे ईसाबो इल मतलूब मंजिल ते पहुचाए एक हिदायत है दग ॾेखार एक हिदायत है मंजिल ते पहुचाए दग नबी ॾेखारींदा दग नबी ॾेखारींदा मंजिल ते इमाम पहुचाईंदा पूरी तवज्जो जो तालिब है यौम नदू कुल्लु उनास बिइमामिहिम लिहाज़ा मंजिल यानी जन्नत जन्नत तव्हांखे वठी वेंदो इमाम जन्नत वेंदो इमाम जे पुठियां पूरी तवज्जो जो तालिब है नबियनि जो कम है दग ॾेखार दग जन्नत जो नबी ॾेखारींदा जन्नत में जंहिंजे मथां हुन जो फज़ल थिए जंहिंजे मथां हुन जो करम थिए ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशाउ अल्लाहु ज़ुल फ़ज़ल अज़ीम जंहिंते चाहे हू फज़ल करे जंहिंते हू चाहे करम करे तो जन्नत वञे वरना गुनहगार जन्नत की वञे मुझा महबूब तू आई रऊफ़ रहीम तुझो उम्मत सा बेहद प्यार है तू कयामत में फरमाइंदे इन उम्मती मुझो नबी कयामत में न चंदो इन सुन्नी इन शिया इन बरेलवी इन देवबंदी इन अहले हदीस इन सूफी इन नक्शबंदी ना मुझो नबी फरमाइंदो इन उम्मती तू तो फरमाइंदे इन उम्मती मगर सब नबी दा वी तो हिकड़ो फिरको पूरी तवज्जो जो तालिब उम्मत में जे 3000 फिरका नबी फरमाए तो इन उम्मती तो वो जन्नत में सब वञनि ना तू तो चाहींदो तो सब जन्नत में वञनि पर जन्नत में उहे वेंदा जेकी अली खे मञदा जन्नत में उहे वेंदा जेकी अली खे मञदा तो लिखी ॾियण वारो अली आहे जन्नत जो वाइदो मोमिननि सां ये मुझे जुमलो खास है ताकि हदियो कया जन्नत जो वाइदो कैसा है मोमिन अल्लाह मोमिनीन वल मोमिनात जन्नत जो वाइदो मोमिन हिते जी मोमिन थींदो कोने मोमिन हुतां का मोमिन ईंदो तॾहिं 40 पोस्ट ते ज़ुल्फ़िकार ॾिसी करे छॾे ॾिनी 40 पोस्ट ते ज़ुल्फ़िकार मोमिन खे ॾिसी छॾे ॾिनी हिते जी मोमिन थींदो कोने विलादत ताहिर है तदई मां जे शिकम में शकी है मां जे शिकम में सईद है दुश्मन इन्हनि जो मां जे शिकम में शकी है विलादत ताहिर दिए हुतां का मोमिन अचे ई खादू भला जा मसला मोमिन हिते जी मोमिन थींदो कोने मोमिन हुतां का मोमिन ईंदो है हाणे अल्लाह कुरान में फरमाए थो कुल या मनो ला शाकिलत ही फमन हो कुल या मनो ला शाकिलत ही हर एक अमल में कंदो जीअं जंहिंजो शाकिर हो पर रब्बुकुम बिमन हो अहद सबीला रब बेहतर ॼाणे थो त वधीक हिदायत ते केरु आहे हर एक अमल में कंदो जीअं जंहिंजो शाकिर हो ही जुमलो ख़ास आहे सही प्रोफेसर साहब पूरी तवज्जो जो ताले में शाकिर मना साथ शाकिर मना बुनियाद शाकिर मना माहियत शाकिर मना हकीकत शाकिर मना बातिन शाकिर मना बातिन शाकिर मना नियत शाकिर मना रूह शाकिर मना
ही न रहंदा कर्म करण का ज़ात जा करीम कोन या मडो अला शाकिलत ही जीअं जंहिंजी साख हूंदी जीअं जंहिंजी असलियत हूंदी जीअं जंहिंजी फितरत हूंदी अमर उहो ई उहे कंदो मोमिन जी मिलादत ई ताहिर आहे मुनाफ़िक़ जी मिलादत ई ख़बीस आहे मुंहिंजा हबीब तूं त चाहींदो सभु मंज़िल ते पहुचनि सभु मंज़िल ते न पहुचंदा मंज़िल ते को पहुचंदो जेको अली खे मञंदो अली खे उहो मञंदो जंहिंजी मिलादत ताहिर थींदी जंहिंखे मूं पैदाई हरामी कयो आहे उन्ही भाॼी मञराई कया मुझा महबूब तो मोहम्मद मुख्तार है तू नौबात जो मालिक है कायनात तुझे इख्तियार में है तू चाहे तो वो घर है तू चाहे तो वन झुकन तू चाहे तो चंद्र बटू कर दिए तू चाहे तो सिज वर्रे मुझा महबूब तू चाहे तो पत्थर गाना है कायनात जो इख्तियार तुझे हवाले मगर खातिर माया बारी माया फातिर माया पैदा करने वालो माया वो जेके मुंह पैदा ही हरामी कयो है उन्हीं के छा कंदे तू तज़किया नफ्स कंदे रूह बनाई दे जा तज़किया नफ्स कंदे मगर रूह न बनाई दे जे जो रूह ही एड़ो है न मन दोली के तो न पहुंचे तो मंजिल ते इन जो हिक मफ़हूम इहो ऐं मुल्ला वरी इन्ही आयत खे फिट कयो आहे जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम जे अध में ईमान त नबी चाहियो पे त अबू तालिब हिदायत पाए अल्लाह फरमायो हिदायत उन खे न मिलंदी जंहिंखे तूं चाहीं हिदायत उन खे मिलंदी जंहिंखे मां चाहियां भला अल्लाह खां पुछूं तूं कंहिंखे थो चाहीं फरमाई जो त हिदायत उन खे मिलंदी जंहिंखे मां चाहियां त रब खां पुछूं तूं कंहिंखे चाहीं फरमाई वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन मां एहसान करण वारनि खे चाहींदो मां एहसान करण वारनि खे चाहींदो आहियां मुंहिंजी पूरी चेलत आहे अबू तालिब खां मथे कोई ॾेखार जंहिंजा इस्लाम ऐं रसूल ते एहसान अबू तालिब खां वधीक नबी ते बि एहसान अबू तालिब जा इस्लाम ते बि एहसान अबू तालिब जा जनाब हलीमा सादिया जा मौलूद पढ़ी बीबी जो एहतराम मूं वटि बीबी जी इज्जत आहे मूं वटि मगर तो तारीख़ में लिखो छा आहे तो तारीख़ में लिखो कमज़ोर सवारी जे करे बीबी हलीमा देर सां होगी जेकी मक्के में ॿार हुआ उहे ॿियूं दायूं खड़ी हुयूं छो जो बहराड़ी मां शहर ना दायूं ईंदियूं ॿारनि खे खणी वञी बहराड़ी में पालींदियूं ताजी आबहवा सही हूंदी जेको कुझु तो तारीख़ में लिखियो जनाब हलीमा जो आई त सिर्फ़ बचन ई ख़तमी मर्तबा हुआ इन्ही जे करे ॿिन्हिनि दायुनि न खयो जो ख़बर पई त ही यतीम आहे यतीम जी उजरत तय करण में उन शर्म महसूस कई पे त तय कंहिंसां कनि त एतिरो वठंदासीं तवजो आहे साहिब यतीम जे लाइ तय करणु ॾुखियो हूंदो आहे लिहाज़ा कंहिं दाई खयो कोन हाणे बीबी हलीमा सादिया ख़ाली वरण खां बहितर समझो त खणी वञा पोइ जेको ई मिलियो जो घर में गुरबत हुई कहे तो डुकार हो खजी में खजूर न हुआ बकरी में भी खीर न हो घर में हालात सही न हुआ मजबूर थी करे जी को जे कोई मिलियो मगर जॾा खई त खणण माल मायूस थी करे खणण लगी छो जो बच्चो सिर्फ ही ॿिया ॿार त खणी विया ॿियूं दायूं मायूस थी करे हिन जो खणण हज़रत अबू तालिब खे न वणियो मुस्तफा के खणे मायूस थी खणे अॻियां वधी करे पुछई मायूस छो आहे इन्ही जे करे जो यतीम आहे इन्ही जे करे जो हिन जा पैसा घटि मिलंदा तोखे कंहिं चयो ही यतीम आहे ही चाचो थोड़ो ई अथसि ही बाबो अथसि अब्दुल्लाह मोने अबू तालिब का है ना जेतिरी रक़म ॿिया ॾींदा उन्ही का रक़म ॿी ॾींदो लिहाज़ा मां हैरान आहियां जे मुफ़्त में एहसान कया उहो वेसारे छॾी जे पैसनि ते पंहिंजो उन्ही जा मुल्क एहसान कंहिंजा हुआ नबी जे मथां अबू तालिब जा इस्लाम जे मथां बि एहसान अबू तालिब जा तो हिन जो जस्तो पंहिंजे घर में थियो जलसे जी ॻाल्हि ई कान्हे
नंगर की गाली कने पूरी तवज्जो जो ताते तो ईद दिए जलसे की गाली कने तू जो ने नबी रांदो जो अबू तालिब बैठो लिया तो तेरी जलसो किया गाली कने इतने पे मुझे गाली आता है मुल्ला दी मन मानी दिसो संदी मर्जी हलाने दिसो पांजी पसंद करन दिसो नबी मुकरम जी विलादत थी हजरत अबू तालिब देखा के जो नालो सुका के मुतकिल अली जी विलादत थी अल्लाह देखा अबू तालिब देखा थी विलादत नबी जी इते मौलूद के बने तो माले के मकान के तो बने अली जी विलादत थी अल्लाह देखा उते माले के मकान के बने तो मौलूद के तो नंगर की गाली करें जो ट्रेडिंग के नंगर हजरत अबू तालिब दे फरमा मानी जो ईमान होली गई ना अमर इब्ने अबदूद जे यो मुझे मौला अली सलाम के तो सजन ने कदम ट्रेड ईमान वाले बाबे ने मानी खाली बाबा में मानी की गल हो गई कौन जड़ा कुत्ता आज बस आट खाई मानी की गल पे मानी जो भी कोई ईमान होली दो है मानी की गाली ना नंगर की गाली करे गाल है जलसे के कामयाब कर जलसे के कामयाब करने वालों को गाले पे ट्रेन बखाए करे ब्याह पे सोरी बेहाया के ना एनी बाबू ना जे उठो हलो फरमायो सो या हिमार खामोश की गदा रोज खाई में हया सरदार दिगार तो उठो कौमिया सैयदी वो मौलाया उठी मुझे सरदार मुझे मौला बल्ले माउज ने तो रब्बे पहुंचा शायद का रब ने तो बंदो ते नाज़िल की है तेजी नहीं तुझी तकरीर खत्म न थी है सके तो जब से के कामयाब कह गए हो सा फरमानी बल्ले तो माउज ने तो रब्बे पहुंचा हुआ शायद का रब ने तो बंदो ते नाज़िल थी या दावत जो ने शरीयती इल्म नबूवत खान के साथ गदीर ने ये जुमला आयत थी मेरे रखा भी है सारा नामो गदीर आयदा है जी आयत में लफ्ज आया या यो रसूल बंदे मा उनसे मिले के रब्बे गाली उनब या जो कुरान का जुमला अबू तालिब के पेरी कुरान में इल्मो कुरान का जुमला नहन का पेरी अबू तालिब या जो अबू तालिब के जुमले के ना आयत करे इस्लाम से एहसान अबू तालिब नबी के एहसान अबू तालिब कुरान फरमाए तो बदला हो यो हिकुल मोसेनी अल्लाह एहसान करने वाला के चाहे अल्लाह फरमाए तो लाकिन अल्लाह यहदी मन यशाओ हिदायत उनके मिलनी के मां चाहे हिदायत उनके मिलनी के मां चाहे जना एहसान करने वाला के चाहे तो फरमाई उनके हिदायत मिलनी के मां चाहे अबू तालिब मोहसिन है अल्लाह चाहे तो ना चाहे तो अल्लाह चाहे उन्हें हिदायत मिलनी क्या कहना बराबर एहसान निकाला है एक लोग बुद्धो परवरदिगार फरमायो मा इंदकुम यनफुकु व मा इंदल्लाहि बाक़ि जेका शैतान जेका शैतान तहां वटा है वो तहां जी ना है जेका शैतान जी मुंह वटा है वो शैतान जी ना जेका शैतान जी तहां वटा है तहां को तहां जी ना अली चार गाने उजली तू जुआ ने मरण का वो गाड़ी उन मुड़ दिया है वो मुड़ दिया है वो शमन लिया है वो कमन बन्नी है पूंजी है दो खाबाद में पुत्र वे रहिंदा है हूं बारो बचन जो है वो कमाल खान तू जो ना है खाता चेक लाइसेंस दे बंदूकुआ नगर पे तू जुआ वो हाने हुन पुत्र दिया है वो हुन पुत्र दिया पिलाट हाने वो हुन पुत्र जान वो हुन पुत्र जान तू जान रही इतना वाला जेकी खाता तुझे नाले के वो सब खाता तुझे नाले का मंडली औलाद ना जावेला ही खा
मरहबा वाह भाई वाह वाह ना कोई मुद्दा तवज्जो है आया अगर मस्जिद खा रहे हैं मुझे पोटा बजोदा डाडे खा रहे हैं अगर मुसाफिर खाना खा रहे हैं मुझे नस्ल जो डाडो खा रहे हैं इमाम बारगाह खा रही मुझे पूरी औलाद जो डाडे खा रहे हैं उन्हीं के कोई पांचे खाते में ना आई बाकी जे की शैवान हुए तो जो तू जो ना मुंडा जे की मोगली में हुए तू जो ना बाकी मुझे पूरी तकरीर है पास मुझे ही जुमलो है पास ताजी तो जो ताले बता मैं पूछा तो माल न थे या औलाद न थे वाह 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 औलाद में माल न थे या औलाद न थे औलाद न थे माल इस्लाम से कुर्बान कयो बीबी खदीजा औलाद कुर्बान कई अबू तालिब अबू तालिब न थे या बीबी खदीजा न थे अबू तालिब न थे या बीबी खदीजा न थे बीबी खदीजा है उम्र मोमिनी तो कोई बहुत दिन नहीं थी वाह 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 या जिंदगी यतीमन फावा पेरी तू यतीम है सातो के पालियो सी को है तो नादार है सातो के गनी कयो गनी जो खदीजा के जरिए परवरिश की अबू तालिब मुकद्दम रखियो अल्लाह ताला खबर है जी बिस्मिल्लाह परवरदिगार अल्लाह के हिफ्ज़ मान अता फरमाया खुश हो फरमाया इन्हीं करे जनाब अबू तालिब अलैहि सलाम ने रिवायत है अयामत जे दी नबे नो टोटो कोल्ड नो तो हजरत अबू तालिब वो पारायो विंदो जो नबे के पारायो गुलाम ओतरा होता जितना नबे जाऊंगा जन्नत में मकान लोडो बड़ो हो जेतरो नबे के नो विंदो आई नबी ना है मगर नबे जेर हो है ये नबी ना है मगर नबे जेर हो है अरे जो नबे जेर हो उन्हीं के तू काफिर है तो तू जमीन तो मान नबी जेर हो यो समझो है ताके खबर है केड़े नबी जे लाए तो नबी से मुंह जोड़ो है ये बड़ो बनती हुई ना सही बात है पर योई को अल्लाह जी ना तो शैतान मायूस थी जो इब्लीस जी माना है अल्लाह की रहमत का मायूस अल्लाह की रहमत जो बियो नालो मुस्तफा है जी ही मायूस थी जो दिन का झाड़गढ़ माठा ना शागिर्दन पूछो वडा मुंह नहीं मिल रही तो उन लोगों नाम के खबर ना है के आयो जो नबी आयो नबी पहली माया नहीं आयो जी ही नबी बियो वाह 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 नबी बियो ऐसा हम तो वो नबी क्या हुआ ये नबी बियो कि हुन नबी के एकरो हुनन की कौम का तकलीफ हुई आयो सी को हुनन की कौम के जरिए असलियत हुई आयो सी जो हुनन नबी ने तंग थी करे हथ बद दुआ जा खया पान अजाब नाज़िल करे माने कौम ने के कौम में लूत कौम में आद कौम में समूद कौम में
पंहिंजी क़ौम तकलीफ़ूं न ॾींदी, ही तकलीफ़ूं उन्हनि खां वधीक ॾींदी, मगर ही गज़ब में न ईंदो, ही ग़ैज़ में न ईंदो, छो जो ही आहे रहमत, ही गज़ब में न ईंदो, ग़ैज़ में न ईंदो, छो जो ही आहे रहमत। पूरी तवजो तालिब बद दुआ कई, बद दुआ बन के ही दुआ करो, रब्बना आतिना फी दुनिया हसना व फिल आखिरति हसना, पालनार मुझी उम्मत जी दुनिया में हसना कर, आखिरत भी हसना कर। दुनिया में गुनाह कन त अज़ाब नाज़िल न लजा, आखिरत में गुनहगार हो गए मां अर्ज़ कयां त जन्नत नहीं जा। पूरी उम्मत जे पूरी उम्मत लाइ दुआ कई, जे गुनाह कन त अज़ाब नाज़िल न लजा। अलाए केॾा केॾा गुनाह कन त उम्मत ते अज़ाब नाज़िल थिए। कोई उम्मत भोलो भांदर नथी थिए, काई उम्मत वाकू नथी थिए, काई उम्मत सही हटर को नथी थिए। पुठियां नबियनि जे उम्मत इहे जानवरनि में चेंज थी विया, अज़ाब नाज़िल थिया, नथा थियनि न। यानी पूरी उम्मत जे लाइ दुआ क़बूल थी वई, अकेले अबू तालिब लाइ दुआ क़बूल न थी वई। छा चवंदोसि? तवजो आहे? छा आहे? घबराइजी न विया? बिस्मिल्लाह पढ़ो रे। बाबा दे बुलंदर सलवात। एक दफ़ो वरी दुरूद पढ़ो बाबा दे बुलंदर। अल्लाह के खुश हो फरमा। हिफ्ज़ मान पहिरीं ॻाल्हि त ईद मिलाद नबी मल्हाइण जो हक़ आहे उन्हनि खे जेके अबू तालिब खे मञनि। ईद मिलाद नबी मल्हाई के उठ उठा के मिस्कीन खाराया के इनके मुबारक ॾिनी वई, ख़ैर मुबारक चई वई, ख़ैर मुबारक चई जे ईंदे नबी हो तूं वञी तो मामे खे मञा थो। ऐं मुंहिंजो उसूल इहो आहे जेसिताईं मामो अम्मा सां न ठहंदो मां मामे खे न मुंहिंजो उसूल इहो आहे जेसिताईं मामो अम्मा खे न मञंदो मां मामे सां न ठहंदो। तूं मञी तो मामे खे, मां मञा थो अम्मा। मुंहिंजी अम्मा में हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहो आहे जंहिं पंहिंजे पीउ खे चयो उथी उथी हिन बिस्तर तां। पीउ चयसि अम्मा मां मके जो रईस आहियां, अम्मा मां मके जो रईस आहियां। चवण लॻी बाबा पाण वटि हूंदे ई काफ़िर पीउ जे बिस्तर ते वेही नथो सघे त अबू तालिब जो होली मुंहिंजे मुस्तफ़ा जो बिस्तर। अबू तालिब जे बिस्तर ते मुंहिंजो नबी निंड कंदो। मां की मञा त 40 साल खां पोइ नबी थियो, न ईद नबी थियो। जे ईद नबी हो त पोइ काफ़िर जे बिस्तर ते नबी की सुम्हंदो। घबराइजी न? परवरदिगार मूंखे ख़ुश हो फरमा। हिफ्ज़ मान कावड़ त चढ़ंदी। कोई तुंहिंजे मुंहिंजे पीउ खे ॻाल्हाए बर्दाश्त थींदो आहे? न थींदो। जेको तुंहिंजे मुंहिंजे पीउ खे ॻाल्हाए थो बर्दाश्त नथो थिए। ऐं तोखे मूंखे पीउ मिलियो ई अली जे सदके में। तो जेको नथो मञे अली खे उहो पीउ जो कोन्हे। जेको अली जो दुश्मन आहे उहो पीउ जो कोन्हे। उहो मिलियो ई अली जे सदके में। पोइ जेको अली जे बाबे खे ॻाल्हाए मूंखां बर्दाश्त थींदी। गुज़री वियो उहो ज़मानो, ही हाणे ज़मानो चेंज आहे। उहो ज़मानो ॿियो हो जो माण्हू बिना अंग्रेज़ जो हथ ॾींदो हो, उन खे माण्हू पेरे मोकिलींदा। हाणे बिना अंग्रेज़ जो हथ ॾींदे माण्हू पेरे न मोकिले। उहो वक़्तु गुज़री वियो जो वॾे जी चिठी ते माण्हू पहुची वेंदा। हाणे जवान का भोतार पंहिंजे घर जो आहे। हकीकत आहे बेशक। वोट वठण जे लाइ वञणो थो पवे। हाणे चवणो थो पए जेतिरो ॻाल्हाइनि बर्दाश्त कजो, जेतिरो ॻाल्हाइनि बर्दाश्त कजो। हथ ॿधणा था पवनि। पूरी तवजो तालिब 4 साल पहिरीं जा मरहूम बख़्शराइणा था पवनि। दुआ करण आया आहियूं। ज़मानो गुज़री वियो।
हालात हाज़रात हैं बेशक आने इज्जत ॾींदे इज्जत वठंदे इज्जत कंदे इज्जत थी गई तूं अली जे बापे के काफ़िर सदी मां यज़ीद जे पी के पूरी तो मजलिस खत्म थी थी को साउंड पिया न जाए ना खड़े ना हजारी खड़ी काली शया शामियाना खड़ी ना खड़े सब को जो दो मजलिस जे करे मजलिस खत्म हुई शयूं खत्म जमीन मुझे नबी जे करे आसमान मुझे नबी दरिया समुद्र मुझे नबी जे करे सितारा से चंद्र मुझे नबी जे करे तेरा नबी मुझे रिज़्क़ को नहीं कहीं ना छोड़ दी अखर चमकण छोड़दा वाह रोशनी निकरे नहीं वाह आए तो नूर मांगो वया तो नूर अखर था चमकण रोशनी नहीं निकरे पलक बारो हो है पढ़न दे मनु ज्ञान का कुरान नूर है जे मजा रोशनी नहीं निकरे अखर था चमकण उन्हीं के नूर मनी को मुझो माता राम जो भरे जो बीबी रूम में सलमान मुझे मां से निकाह होना पड़ा पप्पो निकाह पढ़ना हो कितने नाइट है ठीक मां निकाह पांच मौलवी ना पढ़ाई जो पांच मौलवी ना पढ़ाई जो छाव होता है तो जो केड़ो फिरको है तो के खबर है यो कुछ भी मां सुन्नी है मुझे सुन्नी जो छाव होता है कि सुन्नी जो मतलब है नबी जी सुन्नत ते हलण मुझे मां के तुम शिव काफिर है या
मरहबा खूशियों का फिर मुझ हज़रत अबू तालिब के इनको काफिर मारना मुझो जे मतलब सुनी जो नबी जी सुन्नत ते हलण वारो आहे तो उन्हें का मुंह ना पड़ा जो नबी काफिर ना पड़ा हो जन्नत लिखी ॾियण वारो मुंहिंजो अली आहे अली के शख़्स मुंहिंजे मौला अली खे चयो तव्हांजो बाबो क़यामत में जहन्नम में वेंदो नबी साईं सां बाद में 25 सालनि में मौला अली 4 मरतबा चढ़ाण में 25 सालनि में वेंदे हुकूमत थी पंहिंजी खिलाफ़त आई वो जंगू छू जेसिताईं पंहिंजी खिलाफ़त न हुई इन्ही अरसे में सिर्फ़ 4 दफ़ा चढ़ाण में पहिरियों दफ़ो जॾहिं साईं जी कबर गुशई थी ॻाल्हि तवज्जो है साहिब तो मौला के जलाल में खुद भाई शिक्षितिया में मौला के जलाल में इन वाके ते मौला के जलाल में जना हुन जो ताज बाबू जहन्नम में तो मुझे मौला फटवे बसी तो ना जना केरा ती कुल सरात पी करके जो जहन्नम में तो वठी तू जो छड़े रे की कहां जी केर लिखी दी जो वो जन्नत में तो थी कहां जी को जी पांजे पी की फिक्र कर मुझे बाबे के छड़े
साईं टे मर नथो जेतिरो पढ़णो आहे पढ़ो तव्हां टे नथो मुझे जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम मुझे मौला अलैहिस्सलाम के नबी से फरमायो वही पंहिंजे बाबे खे गुस्सा जनाज़ो तयार थिए मूंखे इत्तला उन्हीं टाइम में नमाज जनाज़ा जो हुक्म ना आहे नमाज जनाज़ा जो हुक्म 20 हिजरी में आहे सब खां पहिरीं नमाज जनाज़ा हज़रत उस्मान इब्न मज़ून रज़ी अल्लाह अन्हु जी जेको जन्नतुल बक़ी जो पहिरियों मथे जंहिंजे पुट जंहिंजो नालो नबी मुंहिंजे मौला अलैहिस्सलाम पंहिंजे पुट ते ही पहिरियों जन्नतुल बक़ी जो वज़ीफ़ा नबी जो साथ इस्लाम जा अहकाम तदरीजन आया ईद नमाज 20 हिजरी जुम्मो 3 हिजरी नमाज आयत 25 हिजरी रोज़ो मक्के में न हो रोज़ो मदीने में लिहाजा इस्लाम जा अहकाम हिकदम न आया इन्हीं करे के में नमाज जनाज़ा जो हुक्म न हो गुस्सा अली मौला तुम दे जो वकील न लिए जो जज से तैयार न लिए इन्हीं जगह जो वसी के वसी समझो मासूम के मासूम मौला अली अलैहिस्सलाम जैन शख्सियत के गुस्सा दे हजरत रसूल खुदा के जनाब सैयदा के जनाब सलमान फारसी के जनाब अबू तालिब सलमान फारसी वसी है हजरत ईसा जो यूशा इब्न नून के औलाद में है हजरत अबू तालिब वसी है हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जो अबू बकर मासूम सैयदा रसूल खुदा जनाब प्यार जो रसूल खुदा के बुधायो जो सरकार पाण जनाब ने शान हलिया पाण जनाब में हलिया यो चौथे हलिया रब रहनुमा कमा रब यानी सगीरा पावना मुझे बिनी पालन वारन दे राम फरमा दिए ने बिगड़े हुन मुंह दे रहा पूरी तरह जो बताने वा जे जनाजे में नबी हले उन्हीं के मुल्ला चले तो नाफिर जे जनाजे में नबी हले उन्हीं के मुल्ला चले तो नाफिर जे पूरी तरह जो वो आती है नहीं करे तो आया के वो जुमलो तहां ताईं पहुंचे जे जनाजे में नबी हले उन्हीं के मुल्ला चले तो नाफिर जे की नबी के जनाजे में ना वाह भाई वाह 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 जियो साईं जियो मराबा जिंदगी मराबा वाह वाह के खुश वक्त इलाया में हिफ्ज़ अमान इलाया में कयामत में भी है परवरदिगार फरमाइंदो अबू तालिब अज असां तोखे मीज़ान ऐं मयार करार ॾियूं था इस्लाम उनजे ज़रिए साबित थींदो त केरु मुसलमान आहे केरु काफ़िर मुंहिंजा जुमला ख़ासि तव्हांजी तवजो तालिब इन्हीं करे तो सही मुस्लिम में नबी जी हदीस आहे जेको के मुसलमान के काफ़िर चवे वो पाण काफ़िर थी अगर कयामत में साबित थी वञे अबू तालिब मुसलमान आहे पोइ जेकी सरकार के काफ़िर चवनि उहे छा थींदा वाह दुनिया में ईमान न खारिज थिया पीउ जे पुट जे ज़रिए कयामत में इस्लाम मां खारिज थींदा पीउ जे ज़रिए अली के न मञी करे ईमान मां खारिज थिया अबू तालिब के न मञी करे कयामत में इस्लाम मां खारिज थींदा तवज्जो जो तालिब आवाज़ परवरदिगार दी अबू तालिब असांजे का गवाह पेश कर ताके फैसलो पालणारू जो सब का पहिरियों गवाह तू जो महबूब कायनात जो नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गवाही दियो था अर्ज़ कदो मुझा पालणहार मुने कोई आए बाहे आवाज़ कुदरती दी तो में आए हो जया तुझो नालो मोहम्मद छो हो जया मोहम्मद यानी तेरी घणी तारीफ कई वई तारीफ दी ॻाल्हि ते दलील आए जे हुंदो की तारीफ थी पुछ त सही मुल्ला का नालो रखियो की ज़मीन वाले के नाले की खबर ही न हुई ये जो नालो मोहम्मद रखियो के आसमान वाले के खबर हुई ज़मीन वाले के कंहिं ॿुधायो थी हुई मोहम्मद या वही थी या वरी ॼाणी तो
जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम जे गोदन में लकड़ी थी सर झुकाए करे अर्ज कदो पारण आ मुंहिंजी नो इब्न आमिर की फायद से नजकी बहू फरमाइदा ये बहू नहीं वो बहू थी ये बहू नहीं वो बहू थी ये नबुवत जो मुहाफिज अबू तालिब ये विलायत इमामत की मुहाफिजा हुई नबुवत जो नासिर अबू तालिब विलायत की नासिरा हुई रात फिरन के मोह ॾियण वारो अबू तालिब मुनाफिकन का मोह मोड़ण वारो हुई मक्के में अबू तालिब मदीने में सहारा दिए हुआ नबी ला दिए अली ला तवज्जो